हेलो अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो फ़ज़ जमाल आहे। तव्हां जेको आहे फ़ज़ जमाल चैनल ॾिसी रहिया आहियो यूट्यूब ते। महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, जेको घंटी जो बटण आहे उनखे दॿायो ऐं आल ते ज़रूरु क्लिक करियो। उन सां तव्हांखे फ़ाइदो इहो थींदो जो जॾहिं बि मां का वीडियो अपलोड कंदुसि त तव्हां वटि नोटिफिकेशन मिली वेंदो। सो जीअं त तव्हांखे ख़बर आहे PST ऐं GST जी जॉब्स या हुनजे टेस्ट अची रही आहे ऐं पाण खे तयारी करणी आहे। तो उन में जेको आहे सिंधी जा 15 MCQ हूंदा, मतिलबु सिंधी बि जेको आहे 15 सैकड़ो जॻह वालारे थो। सो अॼु पाण जेको आहे सिंधी जी शुरूआति कंदासीं क्लास 1 खां ऐं क्लास 8 ताईं, ठीकु आहे। हुन में के MCQ टाइप सवाल या सीधा सवाल कोन छॾींदुसि, बसि पढ़ंदुसि। जेके हिन में एक्सरसाइज़ आहिनि उहे हल कंदुसि त जेको आहे टाइम बचे। टाइम तमामु घटि आहे ऐं MCQ ठाहिण वरी उन्हनि जो टाइम तमामु घणो लॻे थो। सो पहिरीं आहे गीत धणी जा गॾिजी ॻायूं। हीअ आहे, ठीकु आहे, कशचंद बेवस जो लिखियलु आहे। गीत धणी जा गॾिजी ॻायूं, जो तो तदड़ा मींहुं वसाए, बाग़नि में जो अंब पचाए, वेस गुलनि खे जो पहिराए, अन्न पचाए गाह पाए, अर्श में जो तारा टिमकाए, ते मालिक खे सभु सरायूं, गीत धणी जा गॾिजी ॻायूं। हिन मश्क आहे, पढ़ो ऐं विरजायो। बसि हिननि में जेको आहे सिर्फ़ु पढ़णो आहे ऐं विरजाइणो आहे। जी गीतु गीत, मींहुं मींहुं, अंब अंबु, वेसु वेस, उब उब, अन्न अन्न, अर्श अर्श। सुञाणो ऐं ॿुधायो। फ्रूटनि जा नाला आहिनि, सिर्फ़ु ॾिसी ॿुधाइणा आहिनि। टिबका मिलायो ऐं रंग भरियो। उन खां पोइ सबक़ु ॿियो आहे अलाह साईं। अलाह हिकु आहे, असांखे अलाह साईं पैदा कयो आहे। हू रंद हाज़िर आहे। ज़मीन ऐं आसमान बि उन जोड़िया आहिनि। सिज चंड ऐं तारा बि उन पैदा कया आहिनि। उहो असांखे रोज़ी रसाए थो। धणी सॻोरो महिरबानी बाज़ारो आहे। हवा पाणी रोशनी हुन पैदा कया आहिनि। असीं हिन जी इबादत करियूं था, उन खां मदद घुरूं था। उन खां पोइ मश्क आहे, ॿुधायो त हवा पाणी ऐं रोशनी कीअं पैदा कई आहे? अलाह साईं पैदा कयो आहे, ठीकु आहे। असांखे रोज़ी केरु रसाए थो? अलाह साईं। पढ़ो ऐं लिखो। मदद, आसमान, सिज, तारा, हवा, पाणी। अखर मिलाए लफ़्ज़ ठाहियो। जी रोशनी बराबरि रोशनी। रोशनी खे छा आहे? टोड़ियो आहे। ईअं तव्हां हिननि लफ़्ज़नि खे, जेके टुटल लफ़्ज़ आहिनि, उन्हनि खे जोड़ियो। साईं महिरबानी बाज़ारो सॻोरो। तस्वीरूं सुञाणे नाला ॿुधायो। उन खां पोइ आहे सबक़ु टियों। असांजो नबी सॻोरो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजे प्यारे नबी सॻोरे जो नालो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाण सॻोरा अलाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। पाण मके शरीफ़ में ॼावा। संदनि पीउ जो नालो हज़रत अब्दुल्ला ऐं अमड़ जो नालो हज़रत बीबी आमना आहे। पाण सॻोरा नंढे हूंदे खां ई सुलक्षणा सचार ईमानदार हुआ। अलाह साईं मतन क़ुर शरीफ़ लाथो। क़ुर शरीफ़ अलाह साईं जो आख़िरी किताबु आहे। पाण सॻोरनि फरमायो त अलाह हिकु आहे, नमाज़ पढ़ो, माउ पीउ जो चयो मञो, वॾनि जो अदब करियो, नंढनि सां प्यारु करियो, पाड़े वारनि सां सुठा हलो, इल्मु पिरायो ऐं सच ॻाल्हायो। सो ॿुधायो त पाण सॻोरनि जो नालो छा आहे? पाण सॻोरनि जो नालो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाण सॻोरा किथे ॼावा? पाण सॻोरा मके शरीफ़ में ॼावा। पाण सॻोरनि जे पीउ जो नालो ॿुधायो। पाण सॻोरनि जे पीउ जो नालो हज़रत अब्दुल्ला आहे। पाण सॻोरनि जी अमड़ जो नालो ॿुधायो। पाण सॻोरनि जी अमड़ जो नालो बीबी आमना आहे, ठीकु आहे। पढ़ो ऐं लिखो। नबी, सुलक्षणा, इल्मु, क़ुर, सचार, आख़िरी नवां लफ़्ज़ ठाहियो। जी वॾा, वॾो, वॾा, मेवो, हिते छा ॾींदा? मेवा, नालो, नाला। मतिलबु तव्हांखे जेको आहे उहे वाढो खे ख़तमु करे उन जी जॻह ते वाह लफ़्ज़ आणिणो आहे या अलफ़ आणिणो आहे। नालो, नाला, घोड़ो, घोड़ा, सुठो, सुठा। लफ़्ज़ टोड़े अखर लिखो। जी हज़रत सॻोरा किताब फरमायो शरीफ़। टिबका मिलाए तस्वीर ठाहियो। उन खां पोइ आहे नात। प्यारो नबी असांजो नात। नबी सॻोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साराह में, तारीफ़ में जेको बि बैत चयो वेंदो, नज़म चयो वेंदो, या मतिलबु जेको बंदि चयो वेंदो, वाई चयो वेंदो, मतिलबु हुनखे जेको आहे नात सॾियो वेंदो। नबी साईं जी साराह में जेको शेर चयो वेंदो, हुनखे नात सॾियो वञे थो। सुहिणो नबी असांजो, प्यारो नबी सलाह असांजो आयो न अहिड़ो ईंदो। न्यारो नबी सलाह असांजो आकम हकीम आहे। ॿारो नबी असांजो, ॿारनि सां प्यार जंहिंजो, प्यारो नबी असांजो। हिन जो शाइर जेको आहे उहो आहे ग़ुलाम मोहम्मद गाज़ी। ग़ुलाम मोहम्मद शाइर आहे ऐं गाज़ी हुनजो लक़ब आहे। सो यादि रखो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो आख़िरी नबी आहे ऐं पाण सॻोरा ॿारनि सां प्यारु कंदा हुआ। पढ़ो ऐं सुठनि अखरनि में लिखो। सुहिणो प्यारो नबी हाकम हकीम। हीअ नात सुर ऐं लय सां ॿुधायो। तस्वीर में रंग भरियो। उन खां पोइ आहे सबक़ु पंजों, असांजो वतन।
असांजो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली रहमतुल्लाह अलैह ठाहियो। असांजे मुल्क में वॾा वॾा जबल ॿेला ऐं मैदान आहिनि। उनमें समुंड दरिया ऐं ढंढूं बि आहिनि। सिंधु दरिया पाकिस्तान जो वॾे में वॾो दरिया आहे। हिते जी ज़मीन ॾाढी भली आहे। उनमें अनाज भाॼियूं मेवा थींदा आहिनि। पाकिस्तान में खंडु कपिड़े लोह दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जा कारखाना बि आहिनि। असांजे मुल्क जो हिकु क़ौमी झंडो आहे। उनजो रंग साओ ऐं अछो आहे। झंडे जे विच में चंड ऐं तारो आहे। असीं उनजी इज़त करियूं था। पाकिस्तान में सिंधी पंजाबी बलोच ऐं पठान रहनि था। असीं सभु पाकिस्तानी पाण में ॿाहिरनि वांगुरु गॾिजी रहंदा आहियूं। असांखे पंहिंजे वतन सां प्यार आहे। अल्लाह साईं असांजे वतन खे सदाईं आबाद रखे, आमीन। उनखां पोइ आहे मश्क। ॿुधायो त असांजे वतन जो नालो छा आहे? पाकिस्तान। पाकिस्तान कंहिं ठाहियो? क़ाइदे आज़म। पाकिस्तान जो वॾे में वॾो दरिया कहिड़ो आहे? इंडस रिवर या सिंधु दरिया। पढ़ो ऐं लिखो। पाकिस्तान, पाकिस्तान वतन, समुंड, कारखाना, ढंढूं, झंडो। हेठियां ख़ाल भरियो। हिते छा आहे? हीउ थोरो इम्पोर्टेंट आहे। असांखे पंहिंजे वतन सां देश आहे, प्यार आहे। क़ौमी झंडे जो रंग अछो ऐं देश आहे, साओ आहे। पाकिस्तानी झंडे में चंड ऐं तारो आहे। टिपका मिलाए तस्वीर ठाहियो। उनखां पोइ आहे सबक़ 6। असांजो ॻोठु। असांजो ॻोठु ॾाढो सुठो आहे। असांखे पंहिंजे ॻोठ सां ॾाढो प्यार आहे। असीं ॻोठ खे साफ़ु सुथिरो रखंदा आहियूं। गिटियुनि में गंद किचिरो कोन उछलायूं। ॻोठ खां परे खॾ आहे, उन में किचिरो उछलाईंदा आहियूं। असांजे ॻोठ में कुंभार ऐं वाढा लोहार ऐं मोची आहिनि। उते दर्ज़ को दुकान बि आहे। सीधे सामान जो बि दुकानु आहे, जितां असांखे ज़रूरत वारियूं शयूं मिलनि थियूं। असांजे ॻोठ में छोकिरियुनि ऐं छोकिरनि लाइ स्कूल आहिनि। हिते हिकु अस्पताल बि आहे। अस्पताल में मरीज़नि जो इलाजु थींदो आहे। ॻोठ में हिकु मस्जिद बि आहे, जंहिंमें ॻोठाणा नमाज़ पढ़ंदा आहिनि। ॻोठ जे जोधारी पोखूं आहिनि। हर पासे सावक ई सावक आहे। ॾाढी वॾी महिनत सां पोख कंदा। असीं सभु ॻोठाणा पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहियूं। ॾुख सुख ऐं हिक ॿिए जी मदद कंदा आहियूं। मश्क। ॿुधायो त ॻोठ में कहिड़ा कहिड़ा हुनरमंद रहंदा आहिनि? नमाज़ किथे पढ़बी आहे? मस्जिद में पोखूं केरु थो करे? हारी कंदा। ॻोठ जा माण्हू पाण में कीअं रहंदा आहिनि? प्यार मुहबत सां रहंदा आहिनि। हिक ॿिए जी मदद कंदा आहिनि। ठीकु आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त कुंभर थांव ठाहे थो, दर्जी कपिड़ा सिबे थो, हारी पोख पोखे थो, मोची जिती गंढे थो, नाज़ो जायूं जोड़े थो? पढ़ी यादि करियो। ॻोठ में रहिबो आहे। मस्जिद में नमाज़ पढ़बी आहे। स्कूल में इल्मु हासिलु कबो आहे। अस्पताल में इलाजु थींदो आहे। कुंभार, वाढो ऐं मोची हुनरमंद पूरियत सॾिजनि था। उनखां पोइ हीउ सबक़ 7 आहे। सच ॻाल्हाए। हीउ बैत आहे। ठीकु आहे। हिनखे पाण छा आहे, हीअ जेका बैत जी सिनफ़ आहे, जेका शाइरी आहे न, नसर ऐं शाइरी। ठीकु आहे। शाइरी में ही बैत आहे। आउं न कॾहिं कूड़ो थींदुसि, साह सदाईं सच ते ॾींदुसि। कूड़ चवां त पत विञायां, हिते हुते नित पाण लिजायां। सभई कूड़ चवंदमि, पासे में पोइ वेहण न ॾींदमि। सच चवण सां मिलंदमि प्यार, कॾहिं थींदुसि कीअं ख़्वार। मूंखे ॾे तूं सघ धणी, सच सां रखां दिलि घणी। मिर्ज़ा क़िलीच बेग जेको आहे, हिन बैत जो या हिन शाइरीअ जो शाइर आहे। ठीकु आहे। ॿुधायो त हिन नज़म मां कहिड़ी नसीहत मिले थी? कूड़ चवण मां कहिड़ो नुक़सानु पहुचे थो? धणी सॻोरे खां कहिड़ी दुआ घुरणु घुरिजे? ठीकु आहे। धणी सॻोरे खां जेको आहे कूड़ न ॻाल्हाइण जी दुआ करणु घुरिजे। कूड़ में असांखे जेको आहे माण्हू असांजी इज़त कोन था कनि, असांजो एतबार करणु छॾे ॾियनि था। हिन नज़म मां इहा ई शाइरी असांखे नसीहत मिले थी त असांखे हमेशह सच ॻाल्हाइणु घुरिजे। ठीकु आहे। कॾहिं कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे। पढ़ो ऐं लिखो। सदाईं सचो मिलंदुमि प्यार, पत सग नित लॼाया। नवां लफ़्ज़ ठाहियो जी कारो कारा। तव्हांखे छा आहे? सिर्फ़ु अलफ़ ॾियणो आहे अॻियां जी। सॼो सचो, सचा, कूड़ो कूड़ा, प्यारो प्यारा। यादि रखो त सदाईं सच ॻाल्हाइजे, कूड़ कॾहिं बि न ॻाल्हाइजे। उनखां पोइ हाणे असांजो जेको सबक़ नंबर 8 आहे, उहो फातिमा जिन्ना जो आहे। ठीकु आहे। हीअ जेका आहे न क़ाइदे आज़म जी भेण हुई ऐं पाकिस्तान ठाहिण मंझि ऐं पंहिंजे भाउ जी तमामु सुठी हेल्प कई, मदद कई ऐं उन सां गॾु हूंदी हुई। ठीकु आहे। हुनजे कम कारियुनि में। हिनजो फातिमा जिन्ना नालो आहे। पाकिस्तान असांजो वतन आहे। हिनखे क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ठाहियो। हिन नंढी भेण जो नालो फातिमा जिन्ना हो। महिनती होशियारु हुई। हिन शुरूआती तइलीम कराची मां हासिलु कई। अॻिते ॾंदनि जी डॉक्टरी जी तइलीम मुंबई मां पिराई। फातिमा जिन्ना खे पंहिंजे भाउ क़ाइदे आज़म सां ॾाढो प्यार हो। पंहिंजे भाउ जे खाधे पीते ऐं आराम जो घणो ख़्यालु रखंदी हुई। हुन पंहिंजे भाउ जे क़ौमी कमनि में तमामु घणी मदद कई। उन सां गॾु मुल्क जी औरतुनि में सुजाॻी आंदी। खेसि मादरे मिलत सॾियो वेंदो आहे। खेसि वफ़ात खां पोइ कराची में क़ाइदे आज़म जे मक़बरे जे भरिसां दफ़न कयो वियो। मश्क। ॿुधायो त फातिमा जिन्ना केरु हुई? क़ाइदे आज़म जी भेण हुई। ठीकु आहे। फातिमा जिन्ना शुरूआती तइलीम किथां पिराई? फातिमा जिन्ना जेको आहे शुरूआती तइलीम कराची मां हासिलु कई। ठीकु आहे। मादरे मिलत कंहिंखे सॾियो वेंदो आहे? फातिमा जिन्ना खे। फातिमा जिन्ना किथे दफ़न आहे? फातिमा जिन्ना खेसि जेको आहे न वफ़ात खां पोइ कराची में क़ाइदे आज़म जो मक़बरो जेको आहे न उन जे भरिसां दफ़न थियल आहे। पढ़ो ऐं लिखो। क़ाइदे आज़म फातिमा जिन्ना बीमार सार संभाल शुरूआती
तैलीम कराची मादरे मिलत। नफ्स चूंडे हेठियां खाल भरियो। फातिमा जिन्ना शुरुआती तालीम देश में हासिल कई। हैदराबाद कराची में हुन देश में ॾंदनि जी डॉक्टर जी तालीम पिराई। मुंबई कराची में हिन पंहिंजे भाउ जी देश कमन में तमामु घणी मदद कई। घरू क़ौमी कमन में कायदे आज़म जी देश थियण ते संदसि सार संभाल लहंदी हुई। सेहतमंद बीमार थियण ते। ठीक आहे। सिंध जे किन बि ॿिनि मशहूरु औरतुनि जा नाला ॿुधायो। तुबका मिलाए रंग भरे तस्वीर ठाहियो। उन खां पोइ हाणे असां अचूं था सबक़ नंबर 9 ते। ठीक आहे। 9 नंबर सबक़ बाग़ जो शेर। आउं ॻोठ में वेंदी आहियां। ॻोठ जे भरिसां हिकु बाग़ आहे। आचर जे ॾींहुं आउं अदा सलीम बाबा अम्मा सां गॾिजी बाग़ घुमण वियासीं। बाग़ में हर तरफ़ सावक हुई। ॻाढ़ा पीला नीरा गुल टिड़ियल हुआ। बाग़ में अंबनि ज़ैतूननि ॼमुनि जा वण हुआ। वणनि ते पखी मिठियूं मिठियूं ॿोलियूं ॿोली रहिया हुआ। बाग़ में थधी हवा लॻी रही हुई। कुझु देरि असीं वण जी छांव में वेही रहियासीं। उन खां पोइ चोडुलनि में चढ़ी ख़ूब मज़ो माणियोसीं। बाग़ जे भरिसां पाणी जो तलाउ, उन में पखी तरी रहिया हुआ। असांखे बाग़ घुमण में ॾाढो मज़ो आयो ऐं घुमी फिरी मंझंदि जो घर मोटी आयासीं। ठीकु आहे। मश्क अंजी ॿुधायो त बाग़ में कहिड़नि रंगनि जा गुल हुआ। बाग़ में कहिड़ा कहिड़ा वण हुआ। बाग़ में ॿारनि कहिड़ियूं शयूं ॾिठियूं। पढ़ो ऐं लिखो। बाग़ घुमणु सावक रांदि मज़ो मंझंदि ॻोठ ॿोलियूं ख़ुशी तलाउ। यादि रखो त वण धरती जी सूंहं आहिनि। वण असांजा दोस्त आहिनि। वण पोखियो वण न वढियो। नवां लफ़्ज़ ठाहियो जी अदा अदी। हाणे हिन में छा आहे, मोनस त आहिनि, पाण खे मुज़क्कर ठाहिणा आहिनि। मुज़क्कर आहिनि, पाण खे मोनस ठाहिणा आहिनि। ठीकु आहे। मेस्कुलाइन आहिनि, फेमिनाइन ठाहिणा आहिनि। नाना नानी, छोकिरो छोकिरी, चाचो चाची, मामा मामी। तस्वीरूं सुञाणे नाला ॿुधायो। ठीकु आहे। बदक आहे, वण तोतो आहे। उन खां पोइ रंग सुञाण। सबक़ 9 रंग सुञाण बैत। छोकिरो तोखे रंग ॾेखारे रंग सुञाणण तोखे सेखारिया। ॾिस हिन रंग जो नालो छा आहे। रंग इहो तां ॻाढ़ो आहे। ॻाढ़े रंग जी सूरत अहिड़ी चुंब चतूं जी आहे जहिड़ी। ॿियो जो ही तूं रंग ॾिसीं थो ज़रदो जहिड़ो हेड पिसींदो। तंहिंजो नालो आहे पीलो। त्यों ई आसमानी या नीलो। नीर ऐं उभ जो रंग इहो थियो नालो तंहिंजो तॾहिं इहो पियो। असली रंग इहे थिया टई। जड़नि इन में ॿिया सभई। मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जो बैत लिखियलु आहे। ठीकु आहे। ॿुधायो तव्हांखे कहिड़ो रंग पसंदि आहे। ॻाढ़ो। ठीकु आहे। इहो त मूंखे पसंदि आहे। तव्हां पंहिंजो ई लिखिजो। ठीकु आहे। उभ जो रंग कहिड़ो आहे। नीरो नीलो। पढ़ो ऐं लिखो। सूरत चूंब नालो सभई आसमान। नवां लफ़्ज़ ठाहियो जी नीरो नीरा, ॻाढ़ो ॻाढ़ा, पीलो पीला, नीलो नीला, ज़रदो ज़रदा। हेठि ॾिनल सिटूं पूरियूं करियो। चोकर तोखे रंग ॾेखारियां। ॻाढ़े रंग जी सूरत अहिड़ी। नीर ऐं उभ जो रंग इहो थियो। हेठिन रंगनि जा नाला ॿुधाए। सो क्लास फस्ट जी जेका सिंधी हुई उन में टोटल सबक़ त सुठा आहिनि। बहरहाल अॼु पार्ट 1 आहे। पार्ट 1 में जेको आहे पाण 10 सबक़ क्लियर कया आहिनि। हुननि जी एक्सरसाइज़ समेत ॿिए में जेको आहे हिनखे मुकमल करे वठंदासूं। उन खां पोइ जेको आहे ॿीं क्लास जी सिंधी खणंदासूं। ईअं वरी 8 ताईं रसंदासूं।